बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई ठीक हूंदो। अॼु वारी हिन वीडियो में पाण प्राइमरी हेल्थ केयर इन सिंध इन पार्टनरशिप विद गवर्नमेंट ऑफ सिंध में जेके बि नौकरियूं आयूं आहिनि उन लाइ ऑनलाइन कीअं अप्लाई करे सघिबो आहे तंहिंजे मुतलिक़ सिखंदासीं। काफ़ी अरसे खां पोइ गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां सिंध में हेल्थ डिपार्टमेंट में काफ़ी हद ताईं नौकरियूं आयूं आहिनि। उन्हनि लाइ ऑनलाइन कीअं अप्लाई करे सघिबो आहे, उन लाइ ऑनलाइन अप्लाई करण खां पोइ तंहिंजो चालान कीअं डाउनलोड करे सघिबो आहे तंहिंजे मुतलिक़ अॼु वारी हिन वीडियो में पाण कंप्लीट सिखंदासीं। छो जो अॼु वारी हिन वीडियो में असां तव्हांखे प्रैक्टिकली हिकु फॉर्म फिल करे ॾेखारींदासूं त कहिड़ी तरह तव्हां सही नमूने फॉर्म फिल करे सघो था। अच्छा, हीअ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रीडिफाइनिंग प्राइमरी हेल्थ केयर सिंध में कहिड़ियूं कहिड़ियूं पोस्टूं आयूं आहिनि, केतिरियूं पोस्टूं आयूं आहिनि, उन्हनि जी कहिड़ी रिक्वायरमेंट आहे, तव्हां कंहिं में अप्लाई करे सघो था, उन मुतलिक़ असां नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त तव्हां घर वेठे ऑनलाइन अप्लाई करे सघो। ऑनलाइन अप्लाई कीअं कबो आहे, ऑनलाइन इन जी रजिस्ट्रेशन कीअं कबी आहे, तव्हां इन जो फॉर्म कीअं फिल कंदा, उहो सॼो हिन वीडियो में पाण सिखंदासीं। चलो हाणे हिन वीडियो खे स्टार्ट कंदा आहियूं। स्टार्ट करण खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हां वटि मोबाइल आहे, लैपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, इंटरनेट जो पैकेज आहे त तव्हां घर वेठे किथे बि हुजो पाण ई फॉर्म फिल करे सघो था। फॉर्म फिल करण जो तरीक़ेकार इहो आहे, तव्हां पंहिंजे मोबाइल में, डेस्कटॉप में, कंप्यूटर में को बि ब्राउज़र ओपन कयो। ब्राउज़र ओपन करण खां पोइ तव्हांखे सर्च करिणो आहे। सपोज़ आउं हिते सर्च कयां थो OTS, तव्हां सर्च कंदो OTS.org.pk। तव्हां छा सर्च कंदो OTS.org.pk। हीअ हिकु वेबसाइट आहे, तंहिं वेबसाइट जो लिंक आहे, हिन खे तव्हां ब्राउज़र में सर्च कंदो। ब्राउज़र में सर्च करण खां पोइ तव्हांजे साम्हूं हिन तरह सां ही वेबसाइट ओपन थींदी। हिते तव्हां ॾिसी सघो था हिन वेबसाइट जो जेको इंटरफेस आहे उहो तव्हां ॾिसी रहिया हूंदा। हिते हिकु अनाउंसमेंट आहे, चलो हिन खे पाण क्रॉस कयूं था। अच्छा, हिन तरह सां तव्हांजे साम्हूं हिन वेबसाइट जो लुक शो थींदो। हिन में तव्हां प्रोजेक्ट ते क्लिक कंदव। प्रोजेक्ट ते क्लिक करण खां पोइ तव्हांजे साम्हूं जेके बि हींअर एक्टिव प्रोजेक्ट हूंदा, जेके रनिंग में हूंदा, उहे हिते शो थींदा। हीअ जेतिरा बि प्रोजेक्ट आहिनि हीअ सभु हींअर रनिंग में आहिनि। बहरहाल हिते तव्हां वटि हूंदा कंप्लीट प्रोजेक्ट, मतिलबु हे उहे प्रोजेक्ट आहिनि जेके कंप्लीट थी विया आहिनि। बहरहाल पाण रनिंग प्रोजेक्ट ई ॾिसंदासीं। रनिंग प्रोजेक्ट में तव्हां हिते ॾिसंदव प्राइमरी हेल्थ केयर इन सिंध इन पार्टनरशिप विद गवर्नमेंट ऑफ सिंध। तव्हांखे हिन जे साम्हूं व्यू डिटेल्स लिखियलु आहे, तंहिं ते क्लिक करिणो आहे। तव्हां सभिनी खां पहिरीं सर्च कजो OTS.org.pk। हिन वेबसाइट ते अचण खां पोइ तव्हां प्रोजेक्ट ते क्लिक कंदव। प्रोजेक्ट ते क्लिक करण खां पोइ जेका ही पोस्ट आहे हिन जे साम्हूं व्यू डिटेल लिखियलु आहे, तंहिं ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ जेके बि जॉब्स आहिनि, जेके बि जॉब्स जी कैटेगरी आहे उहो तव्हांजे साम्हूं शो थींदी। हाणे हिते लिखियलु आहे चूज़ द करेक्ट कैटेगरी। तव्हां कहिड़ी कैटेगरी में अप्लाई करणु चाहियो था। अच्छा, कैटेगरी जूं जेके रिक्वायरमेंट आहिनि, जेके कंडीशन्स आहिनि, उहे तव्हांखे हिननि जी एडवर्टाइज़मेंट में मिली वेंदी। जेका एडवर्टाइज़मेंट जी लिंक असां हेठि डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे, जंहिं ते क्लिक करे तव्हां हिन खे हीअ जेको पिक्चर तव्हांजे साम्हूं आहे हिन PDF खे डाउनलोड करे सघो था। तंहिंखां पोइ हिते तव्हां पोस्टूं पढ़ो, उन जी रिक्वायरमेंट पढ़ो। जेकॾहिं तव्हां कंहिं रिक्वायरमेंट जे अहल आहियो त उन में अप्लाई कजो। अच्छा, हाणे तव्हां हितां का बि पोस्ट सिलेक्ट कई, पंहिंजो कमु आहे फॉर्म फिल कीअं कबो आहे। सपोज़ करो पाण हिन मेडिकल टेक्नोलॉजिस्ट खे में अप्लाई करणु चाहियूं था त उन लाइ हिन जे साम्हूं जेको व्यू लिखियलु आहे तंहिं ते पाण क्लिक कंदासीं। व्यू ते क्लिक करण खां पोइ तव्हांजे साम्हूं हिन तरह सां इंटरफेस शो थींदो। जेकॾहिं तव्हांखे व्यू एड्स ॾिसणी आहे तॾहिं बि तव्हां हितां डायरेक्ट ॾिसी सघो था, पर तव्हांखे ऑनलाइन अप्लाई करिणो आहे त तव्हां हिते अप्लाई ऑनलाइन जे साम्हूं रजिस्ट्रेशन फॉर्म लिखियलु आहे, तंहिं ते क्लिक करिणो आहे। जीअं पाण रजिस्ट्रेशन फॉर्म ते क्लिक कयूं था हिन तरह सां हिकु फॉर्म ईंदो आहे। हिन फॉर्म खे पाण खे फिल करिणो आहे। हिन फॉर्म खे फिल करण लाइ सभिनी खां पहिरीं तव्हांखे पंहिंजो नालो ॾियणो आहे। सपोज़ कयो हिते आउं पंहिंजो नालो ॾियां थो
उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको फॉर्म आहे हिन में तव्हांखे पंहिंजे मोबाइल नंबर ॾियणो आहे। त हिते आउं पंहिंजो मोबाइल नंबर ॾियां थो, इन तरह सां तव्हां बि पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदव। उन खां पोइ जेको टियों नंबर आहे, हिते जेकॾहिं तव्हांजो CNIC ठहियलु आहे त CNIC नंबर ॾींदव, जेकॾहिं तव्हांजो बे फॉर्म ठहियलु आहे त पोइ बे फॉर्म नंबर ॾींदव। सपोज़ कयो आउं हिते पंहिंजो CNIC नंबर ॾियां थो, त इन तरह सां तव्हांखे बि पंहिंजो CNIC नंबर ॾियणो आहे। उन खां पोइ लास्ट में जेको चौथो नंबर आहे, हिन में तव्हांखे पंहिंजी ईमेल ॾियणी आहे। हाणे हिते आउं पंहिंजी ईमेल ॾियां थो। ईमेल ॾियण खां पोइ तव्हांखे हिते पंहिंजा पासवर्ड ॾियणा आहिनि। पहिरियों ऐं कन्फर्म पासवर्ड ॿई सेम हुजनि। चलो हिते आउं पंहिंजो पासवर्ड ॾियां थो, तव्हांखे बि पंहिंजो पासवर्ड ॾियणो आहे। हिते तव्हांखे पासवर्ड सिलेक्ट करिणो आहे, ठीकु आहे। को बि पासवर्ड तव्हां ठाहे सघो था। सपोज़ कयूं हिते पंहिंजो पासवर्ड ठाहियां थो। अच्छा, तंहिंखां पोइ हिते ॾिसो लिखिजी ईंदो त हीउ पासवर्ड तव्हांजो मैच थिए पियो या न। त जीअं पाण क्रिएट ते क्लिक कयूं था, पाण खे हींअर ई ख़बर पइजी वेंदी त पंहिंजो अकाउंट सक्सेसफुली क्रिएट थिए थो या न। हिते ॾिसो लिखिजी अची वियो आहे त पंहिंजो जेको अकाउंट हुयो उहो सक्सेसफुली क्रिएट थी वियो। जीअं क्रिएट थिए थो, तव्हां डायरेक्ट लॉगिन पेज ते अची वेंदा। हिन में तव्हांखे पहिरीं पंहिंजो CNIC नंबर ॾियणो आहे। हिते तव्हां पंहिंजो CNIC नंबर लिखंदव। सपोज़ कयो आउं पंहिंजो CNIC नंबर लिखां थो। तंहिंखां पोइ जेको पासवर्ड तव्हां रखियो आहे उहो पासवर्ड ॾियणो आहे। अच्छा, इन खां पोइ लॉगिन थियणो आहे। तव्हां हिते लॉगिन छा में थियणु चाहियो था। ऐं सपोज़ कयो, अच्छा हू तव्हां पहिरीं सिलेक्ट व्यू ते क्लिक कयो, उहो ई ऑप्शन ईंदो। हिते पाण मेडिकल टेक्नोलॉजिस्ट सिलेक्ट कयो हो, त इन ते पाण खे क्लिक करे लॉगिन थी वियो आहे। हाणे जेको बि फॉर्म ईंदो उहो इन जेका जॉब आहे इन सां मिलंदड़ जुलंदड़ ईंदो। अच्छा, हाणे हिते पंहिंजो पहिरियों फॉर्म ओपन थियो आहे। हिते स्टेप नंबर 1 तव्हांखे हीअ टोटल 6 स्टेप मुकमल करणा आहिनि। अच्छा, पहिरें स्टेप में कुझु रिक्वायरमेंट हुआ जेका पाण पहिरीं फिल कई हुई, उहो हिते फिल थियल आहे। जीअं पंहिंजो नालो, मोबाइल नंबर, CNIC नंबर। अच्छा, तंहिंखां पोइ हिते तव्हां पंहिंजे वालिद जो नालो लिखंदा। हीअ मुंहिंजो पहिरीं भरियल आहे। हिते ऑटो फिल पाणे ईंदो, सजेस्ट कंदो। त इन लाइ तव्हांखे पंहिंजे वालिद जो नालो ॾियणो आहे। सपोज़ कयूं पंहिंजे वालिद जो नालो ॾिनो। हिते तव्हांखे मंथ सिलेक्ट करिणो आहे। डेट ऑफ बर्थ में पहिरें हिन बॉक्स में तव्हां पंहिंजो डे सिलेक्ट कंदव त कहिड़ी तारीख़ ते तव्हां पैदा थिया हुआ। सपोज़ कयो मुंहिंजी जेका डेट ऑफ बर्थ आहे उहा आउं लॻायां थो। हिते तव्हां मंथ सिलेक्ट कंदव त कहिड़ी तारीख़, कहिड़ो महीनो हुयो। ऐं हिते तव्हांखे ईयर सिलेक्ट करिणो आहे त कहिड़े साल में तव्हां पैदा थिया हुआ। अच्छा, हिते तव्हांखे ईमेल ॾियणी आहे जेका पाणे अची वई आहे, छो जो पाण रजिस्ट्रेशन टाइम ॾिनी हुई। अच्छा, तंहिंखां पोइ हिते पंहिंजी जेंडर सिलेक्ट कंदव, तव्हां मेल आहियो फीमेल आहियो। इन खां पोइ हिते तव्हां पंहिंजो इहो ॿुधाईंदव त तव्हां सिंगल आहियो या मैरिड आहियो। त सपोज़ असां मैरिड आहियूं त हिते मैरिड सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं तव्हां सिंगल आहियो त सिंगल ई सिलेक्ट कजो। हिते तव्हांखे रिलीजन ॾियणो आहे त तव्हां हिंदू आहियो यानी नॉन मुस्लिम आहियो या मुस्लिम आहियो। त तव्हां मुस्लिम आहियो त मुस्लिम ते क्लिक कंदव, जेकॾहिं नॉन मुस्लिम आहियो त नॉन मुस्लिम ते क्लिक कंदव। तंहिंखां पोइ हिते तव्हांखे पंहिंजो मुल्क सिलेक्ट करिणो आहे, कंट्री। त पाण पाकिस्तान जा रिहाइशी आहियूं त हिते असां पाकिस्तान सिलेक्ट कंदासूं। तंहिंखां पोइ हिते तव्हांखे पंहिंजो पोस्टल एड्रेस ॾियणो आहे। तव्हांखे पंहिंजो घर जो तव्हांजो पोस्टल एड्रेस जेको आहे उहो ॾियणो आहे। हिते असांजो ऑटो सिलेक्ट थिए पियो, छो जो हीउ फॉर्म मुंहिंजो पहिरीं कंहिं हिकु ॿी पोस्ट लाइ फिल थियल आहे, त हिते सजेस्ट करे पियो। त असां हिते हिन खे फिल करे वरितो। तंहिंखां पोइ हिते तव्हां पंहिंजो टाउन लिखंदव। तव्हांजे सिटी, टाउन, तव्हांजो जेको ज़िलो आहे, डिस्ट्रिक्ट आहे, उन जो नालो बि लिखी सघो था। तव्हां सिटी जो नालो लिखिजो, टाउन जो नालो लिखिजो। सपोज़ असां मिरपुर ख़ास जा आहियूं त असां हिते मिरपुर ख़ास ई सिलेक्ट कंदासीं। तंहिंखां पोइ हिते डिस्ट्रिक्ट पुछा कंदो त तव्हां कहिड़े डिस्ट्रिक्ट जा आहियो, कहिड़े ज़िले जा आहियो। त असां मिरपुर ख़ास जा आहियूं त डेफिनेटली मिरपुर ख़ास ई सिलेक्ट कंदासीं। अच्छा, उन खां पोइ हिते तव्हांखे मोबाइल ॾियणो आहे जेको पाणे फिल थी वेंदो। हिते तव्हांखे डोमिसाइल सिलेक्ट करणा आहिनि त तव्हां कहिड़े सूबे जो डोमिसाइल आहे। अच्छा, हिते सिंध रूरल या सिंध अर्बन। रूरल मतिलबु
तव्हां कंहिं ॿाराड़ी जा रिहाइशी आहियो, अर्बन मतिलबु तव्हां कंहिं शहर जा रिहाइशी आहियो, ठीकु आहे। त पाण लाज़मी रूरल ई सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं ॿाराड़ी जा आहियो त रूरल सिलेक्ट कजो, जेकॾहिं तव्हां शहर जा आहियो त अर्बन सिलेक्ट कजो। असां हिते रूरल सिलेक्ट कंदा आहियूं। तंहिंखां पोइ डोमिसाइल डिस्ट्रिक्ट, त तव्हांजो जेको डोमिसाइल आहे उहो कहिड़े ज़िले जो ठहियलु आहे, त उहो तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे हितां। अच्छा, उन खां पोइ हिते तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त तव्हां आर्मी फोर्स जा हुआ, हिते नो। हिते तव्हां गवर्नमेंट सर्वेंट आहियो, तव्हां पहिरीं मुलाज़िम आहियो, नो। अच्छा, तव्हां हिते सिलेक्ट कंदा तव्हां ॿुध धर्म जा जेको सो तव्हां कंहिं फोतगी वारे सिस्टम में त कोन आहियो। मसलन काफ़ी माण्हू उहे हूंदा आहिनि जिन्हनि जा पेरेंट्स फोर्थ थी वेंदा आहिनि, लेकिन हू ॿी का जॉब करे रहिया हूंदा आहिनि। त हिते तव्हां जेकॾहिं उहो सिस्टम आहे त येस लिखंदव, जेकॾहिं अहिड़ो को सिस्टम न आहे त नो सिलेक्ट कंदव। अच्छा, हिते तव्हां ॿुध धर्म जा मञंदड़ आहियो, जेकॾहिं न आहियो त ठीकु आहे, जेकॾहिं आहियो त येस कंदव, असां कोन आहियूं त असां हिते नो कंदासीं। हीअ असांजो पहिरियों स्टेप फिल थी चुको आहे। तंहिंखां पोइ हिते सेव एंड कंटिन्यू ते पाण खे क्लिक करिणो आहे। अच्छा, हिते शायदि हीअ असां राए छॾियो हुओसीं, त हिते हाणे पाण सेव एंड कंटिन्यू ते क्लिक कयूं था। सेव एंड कंटिन्यू ते क्लिक करण खां पोइ स्टेप नंबर 2, जंहिंमें पाण खे पिक्चर अपलोड करणी आहे, सिर्फ़ु तस्वीर अपलोड करणी आहे। हिते तव्हां पंहिंजी तस्वीर खे अपलोड कंदव। अच्छा, तस्वीर जूं कुझु हिते सिंबल बि ॾिनल आहिनि, त हिन तरह सां का बि तस्वीर न हुजे, ठीकु आहे। हिन तरह जी तस्वीर हुजे, जीअं हीअ 2 तस्वीरूं आहिनि, अहिड़ी तरह जी तस्वीरूं हुजनि। हिते ॾिसो, ख़ाली फेस जी तस्वीर न हुजे, तव्हांजे शोल्डर खां ॿाहिरि ऐं मथां बि एतिरो ईअं न हुजे, धुंधली बि न हुजे, ऐनक चश्मो लॻल बि न हुजे, या ॿिए तरफ़ तव्हां ॾिसी रहिया आहियो अहिड़ी बि न हुजे, हिन तरह सां ॿी साइड ते मुंहुं हुजे, अहिड़ी बि तस्वीर न हुजे, या तव्हांजी तस्वीर ते कोई अहिड़ी शाइनिंग या फिल्टर लॻल बि न हुजे। सिंपल तस्वीर हुजे, जीअं हीअ तस्वीरूं आहिनि, अहिड़ी तरह सां तस्वीरूं तव्हांखे सिलेक्ट करणी आहे। हिते तव्हां चूज़ फाइल ते क्लिक कंदव त तव्हां वटि पाण अहिड़ो ऑप्शन ईंदो। तव्हां पंहिंजे मोबाइल में या कंप्यूटर जी उन लोकेशन ते वेंदव जिते तव्हांजी पिक्चर पियल आहे, उतां तव्हांखे उहो तस्वीर सिलेक्ट करणी आहे। सपोज़ कयो हिते मुंहिंजी हिकु तस्वीर आहे, तंहिंखे आउं हिते अपलोड कयां थो। अच्छा, जीअं हिते ॾिसो मुंहिंजो नालो अची वियो, मतिलबु तस्वीर जेका सो अपलोड थी वई आहे। पोइ पाण अपलोड एंड कंटिन्यू ते क्लिक कंदासीं फॉर 3rd स्टेप। 3 स्टेप लाइ पाण खे छा करिणो आहे, सिर्फ़ु अपलोड ऐं कंटिन्यू ते क्लिक करिणो आहे। पिक्चर खे अपलोड करण खां पोइ तव्हांजे साम्हूं स्टेप नंबर 3 स्टार्ट थींदो। स्टेप नंबर 3 में अकेडमिक इंफॉर्मेशन जो फॉर्म फिल करिणो हूंदो आहे। अकेडमिक इंफॉर्मेशन जो फॉर्म उहो फॉर्म हूंदो आहे जंहिंमें तव्हां मैट्रिक, इंटरमीडिएट ऐं लास्ट जेका तव्हांजी डिग्री आहे उन जो रिक्वायरमेंट खे हिन फॉर्म में फिल कंदे उन्हनि खे अपलोड कंदव। अच्छा, हिते तव्हां सभिनी खां पहिरीं मैट्रिक जी जेका तालीम आहे उन जो फॉर्म फिल कंदव। उन जो फॉर्म फिल करण खां पोइ एड ते क्लिक करे वरी तव्हांखे इंटर जो फॉर्म फिल करिणो आहे। तंहिंखां पोइ तव्हांखे लास्ट डिग्री जेकॾहिं तव्हांजी ग्रेजुएशन थियल आहे त उहो अपलोड करणी आहे। हिननि सभिनी खे अपलोड करण जो तरीक़ेकार साॻूणो ई आहे। इन लाइ असां कंहिं बि हिकिड़ी डिग्री के हिते फॉर्म में फिल करे अपलोड करणु सेखारींदासीं, बाक़ी तव्हां सेम उन तरह सां करे सघो था। अच्छा, हिन में क्वालिफिकेशन में तव्हां जेको डिप्लोमा आहे जेकॾहिं तव्हांजो थियल आहे उन जो सर्टिफिकेट अथव त उहो बि करे सघो था, प्राइमरी जो बि करे सघो था, सेकेंडरी स्कूल, हायर सेकेंडरी, बैचलर 14 ईयर, बैचलर 16 ईयर, मास्टर 18 ईयर्स, MPhil, PhD, ये सभु तव्हां जेकॾहिं थियल आहिनि त तरतीब सां जीअं हिते तरतीब आहे इन तरह सां तव्हां करे सघंदा आहियो। बहरहाल असां का बि हिकिड़ी हिते कयूं था, तव्हांखे पहिरीं मैट्रिक जी करणी आहे, पोइ इंटर जी करणी आहे, पोइ लास्ट जेका तव्हांजी डिग्री आहे उन खे करणी आहे। त असां हिते को बि हिकिड़ी डिग्री खे सिलेक्ट कंदा आहियूं, बैचलर 16 ईयर्स वारी, ऐं हिते सिलेक्ट कंदा आहियूं। हिते डिग्री जो नालो लिखिणो आहे तव्हांखे, तव्हां कंहिं में डिग्री कई आहे। सपोज़ कयो ऐं बैचलर 16 BBA ऑनर्स में कयो आहे त हिन ते BBA ऑनर्स सिलेक्ट कंदसि। मेजर सब्जेक्ट जेको मुंहिंजो आहे जंहिंमें आउं स्पेशलाइज़ेशन कई आहे उन जो नालो हिते लिखंदासीं। इन खां अलावा पासिंग मंथ, तव्हां ही कहिड़े मंथ में पास कयो, पहिरियों, ॿियों, टियों, चौथों, पंजों। असांजी जेका पासिंग मंथ आहे, हीअ पासिंग मंथ तव्हांजे सर्टिफिकेट जे हेठां डेट लिखियलु आहे, उन डेट में ॾिसो तव्हांजो महीनो कहिड़ो आहे, उहो महीनो हिते लिखिणो आहे। या तव्हांजी मार्कशीट आहे, मार्कशीट जे हेठां जेका डेट डिक्लेयर्ड लिखियलु हूंदो उते तव्हांखे मंथ मिली वेंदो, उहो हिते मंथ लॻाइणो आहे।
इन खां पोइ पासिंग ईयर तव्हां कहिड़े साल में पासिंग कई आहे उहो बि उन डेट में लिखियलु हूंदो। तव्हांजो जेको सर्टिफिकेट आहे उनजे लास्ट में उनजो उहो ईयर बि लिखियलु हूंदो। अकेडमिक त हीअ असांजी जेका बैचलर डिग्री हुई उहो सेमिस्टर वाइज़ हुई, त आउं सेमिस्टर क्लिक कंदसि। जेकॾहिं मुंहिंजी एनुअल सिस्टम जे हिसाब सां हुजे त आउं एनुअल सिलेक्ट करां, लेकिन असांजी सेमिस्टर जे हिसाब सां हुई त आउं सेमिस्टर ते क्लिक कंदसि। तंहिंखां पोइ टोटल मार्क्स। अच्छा, टोटल मार्क्स मां मतिलबु जेको तव्हां डिग्री कई आहे हुनमें टोटल केतिरियूं मार्कूं हुयूं उहे बि तव्हांजी जेका मार्कशीट आहे उन जे लास्ट में टोटल मार्कूं लिखियलु हूंदियूं आहिनि। तव्हां उहे टोटल मार्कूं हिते लिखंदव। यूनिवर्सिटी ऑफ सिंध में 8 सेमिस्टरनि जूं 4800 मार्कूं हूंदियूं आहिनि। तव्हां हिते 4800 लिखंदसि। उन्हनि मां केतिरियूं मार्कूं तव्हां खयूं आहिनि, त जेतिरियूं तव्हां मार्कूं ऑब्टेन कयूं आहिनि उहे बि तव्हांखे लिखणियूं आहिनि। सपोज़ कयो हिते आउं का बि अपडेट ॾेई छॾियां थो, हेतिरियूं मार्कूं मूं ऑब्टेन कयूं आहिनि। परसेंटेज एतिरनि मार्कनि जो केतिरो बीहे पियो उहो तव्हांखे परसेंटेज लॻाइणो आहे, त तव्हांजो केतिरो परसेंटेज आहे। तंहिंखां पोइ हिते डिवीज़न या ग्रेड शो कराइणो आहे। अच्छा, डिवीज़न असां शो करायूं था छो जो यूनिवर्सिटी में ग्रेड हूंदो ई कोन्हे, डिवीज़न हूंदो आहे। अच्छा, उन खां पोइ हिते तव्हांखे बोर्ड सिलेक्ट करिणो आहे, त तव्हांजी यूनिवर्सिटी जो नालो छा आहे, तव्हांजो बोर्ड जो नालो छा आहे, उहो तव्हांखे हिते लॻाइणो आहे। असांजो आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध, तव्हां यूनिवर्सिटी ऑफ सिंध सिलेक्ट कंदसि। डिवीज़न में तव्हां फस्ट डिवीज़न ते आहियो, सेकेंड थर्ड, असां सेकेंड ते थर्ड ते जंहिं ते हुजूं तव्हांखे उहो सिलेक्ट करिणो आहे। अकेडमिक सेशन तव्हांजो कॾहिं स्टार्ट थियो, तव्हांजो जेको यूनिवर्सिटी जो पहिरियों साल हो उहो कहिड़ो हुयो ऐं तव्हां कहिड़े साल मां हुतां निकिता हुआ, उहो ॿई हिते लिखणा आहिनि। मतिलबु जेकॾहिं तव्हां 10 क्लास में वञो था त उन लाइ 5 क्लास जो सर्टिफिकेट वठी 6 में एडमिशन वठो था, त 6 में तव्हां कहिड़े ईयर में एडमिशन वरिती ऐं 10 तव्हां कहिड़े ईयर में पास कयो, इहो हूंदो आहे अकेडमिक सेशन जेको तव्हांखे हिते शो करिणो आहे। त हिन अकेडमिक सेशन में मुंहिंजी एडमिशन ठही हुई ऐं हिन टाइम में ऐं हुतां पास आउट कयो हुयो। हिन तरह सां तव्हांखे ऐड करिणो आहे। जीअं तव्हां ऐड ते क्लिक कंदव त तव्हांजी ही हिकिड़ो फॉर्म ऐड थी वेंदो। इन तरह सां तव्हां मैट्रिक जो करण खां पोइ इंटर जो कजो, इंटर खां पोइ जेका तव्हांजी लास्ट डिग्री हुजे उहो कजो, ॿिया जेके बि तव्हां करणु चाहियो था उहे करे सघो था। हिते ॾिसो, हीउ मुंहिंजो फॉर्म हिकिड़ो एक्सेप्ट थी चुको आहे। इन खां पोइ हिते ॿियो फॉर्म बि फिल कंदसि, पर उन जो बि तरीक़ेकार सेम ई आहे। त जीअं तव्हां इहो फॉर्म हिन तरह सां फिल करे वठो, तंहिंखां पोइ हिते जेको निडो बॉक्स आहे हिन ते क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ सेव एंड कंटिन्यू ते क्लिक कयो। सेव एंड कंटिन्यू ते क्लिक करण खां पोइ स्टेप नंबर 4 स्टार्ट थिए थो, जंहिं पे एम्प्लॉयमेंट इंफॉर्मेशन हूंदी आहे, तव्हांजे बारे में इंफॉर्मेशन हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियो त तव्हांखे हीअ इंफॉर्मेशन फिल करणी आहे। जेकॾहिं न आहियो त तव्हांखे जस्ट इहो छॾे ॾियणो आहे। उहो कीअं थींदो, हिते ॾिसो ऑलरेडी एम्प्लॉयड, जेकॾहिं तव्हां पहिरीं खां एम्प्लॉयड आहियो, गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियो त येस कंदव। येस जेकॾहिं करो था त तव्हांखे हीउ फॉर्म फिल करिणो आहे। हिन में तव्हां ऑर्गेनाइज़ेशन जो नालो टाइप ॿुधाईंदा, ऑर्गेनाइज़ेशन जो नालो ॿुधाईंदा, तव्हांजी डेज़िनेशन ॿुधाईंदा, तव्हांजी कहिड़ी जॉब आहे। हुन खां पोइ हिते तव्हांखे ब्रीफ ॾियणो आहे। हिते तव्हांखे जेका उन जॉब जी स्टार्टिंग ॿुधाइणो आहे, हिते जॉब जो स्टेटस ॿुधाइणो आहे। बहरहाल जेकॾहिं तव्हां जॉब में कोन आहियो त जस्ट नो ते क्लिक कंदा। हीअ ॾिसो सभु कुझु गायब। जस्ट एड ते क्लिक करे हिन स्टेप नंबर 4 खे तव्हां बि फिल करे सघो था। बसि स्टेप नंबर 4 ते जीअं पाण एड ते क्लिक कयोसीं नो, त हाणे असांजे साम्हूं हिन तरह सां हिकिड़ो इंटरफेस शो थींदो। अच्छा, हाणे तव्हां हिन निडे बॉक्स ते क्लिक करे सेव एंड कंटिन्यू ते क्लिक कयो। सेव एंड कंटिन्यू ते क्लिक करण खां पोइ स्टेप नंबर 5 स्टार्ट थिए थो, जंहिंमें तव्हांखे टेस्ट सेंटर ॿुधाइणो आहे। त तव्हांजी टेस्ट कहिड़े सेंटर में थियणु घुरिजे। तव्हांखे के बि 2 सेंटर ॿुधाइणो आहे। चलो आउं हिकु मिरपुरख़ास जो रिहाइशी आहियां त डेफिनेटली आउं मिरपुरख़ास सिलेक्ट कंदसि। त जेकॾहिं मुंहिंजी टेस्ट मिरपुरख़ास में थिए थी त तमामु बहितरीनु आहे। त इन लाइ आउं हिते फस्ट मिरपुरख़ास ई सिलेक्ट कंदसि। अच्छा, उन खां पोइ ॿियो मतिलबु तव्हांजे जेकॾहिं मिरपुरख़ास में टेस्ट नथी थी सघे त इन सूरत में तव्हां ॿी किथे टेस्ट ॾियणु चाहींदव। लाज़मी सेम तव्हां ॿिन्ही जॻहियुनि ते न ॾिजो त ॿिए पासे बि तव्हांजी थी वञे। पहिरीं त लाज़मी तव्हांजी फस्ट चॉइस ॾिसंदा, जेकॾहिं हुते पॉसिबल आहे त ठीकु आहे, नथो थिए त पोइ तव्हांजो सेकेंड चॉइस ते कमु कंदा। इहे ॿई चॉइस तव्हां हिते प्रिफरेंस करे सेव एंड कंटिन्यू ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। सेव एंड कंटिन्यू ते क्लिक करण खां पोइ स्टेप नंबर 6 स्टार्ट थींदो, जंहिंमें तव्हांखे ओवरव्यू ॾिनो वेंदो त तव्हांजो हीउ फॉर्म आहे। हे सॼो फॉर्म तव्हां 1 टाइम चेक लाज़मी कजो। हीउ सॼो तव्हांजो फॉर्म आहे।
हिन फॉर्म के चेक करण खां पोइ जेकॾहिं सही आहे त ठीकु आहे, तव्हांखे सबमिट करिणो आहे। जेकॾहिं तव्हांखे अञा बि किथे एरर नज़र अचे पियो, मिस्टेक नज़र अचे पई, त तव्हां डायरेक्ट हितां एडिट करे सघो था। बहरहाल हीअ असांजो फॉर्म सही आहे। हिन खे जस्ट सबमिट माई एप्लीकेशन फॉर्म ते क्लिक कंदसि त मुंहिंजो हीअ एप्लीकेशन फॉर्म सबमिट थी वञे। जीअं तव्हां एप्लीकेशन फॉर्म ते क्लिक कंदव त हिन तरह सां तव्हांजो फॉर्म अची वेंदो। हिन फॉर्म जो बि तव्हांखे प्रिंट कढणो आहे। तंहिंखां पोइ हिते फॉर्म नंबर 2 आहे, हिते तव्हांजो चालान बि अची चुको आहे। हिन चालान खे बि तव्हां प्रिंट कढे बैंक में जमा कराइजो। बैंक में जमा कराइण खां पोइ हिनजी जेका वन रसीद तव्हांखे मिलंदी उहो ऐं हीअ तव्हांजो फॉर्म, इहे ॿई तव्हांखे हिननि जे हिन एड्रेस ते मोकिलणा आहिनि। हिते लिखियलु आहे प्लीज़ सेंड एप्लीकेशन फॉर्म टू। हीअ जेको एड्रेस आहे हिन एड्रेस ते तव्हां हिन खे मोकिलींदव। हिन खे डाउनलोड करण जो तरीक़ेकार इहो, हिते तव्हांखे डाउनलोड ते क्लिक करिणो आहे। हीअ फॉर्म तव्हांजो डाउनलोड थी वेंदो। जेकॾहिं तव्हां हिन प्रिंट ते कढो था, तव्हां वटि प्रिंट अवेलेबल आहे त हितां डायरेक्ट प्रिंट बि कढे सघो था। उमेद कंदो आहियां त तव्हांखे अॼु वारी वीडियो असांजी सुठी लॻी हूंदी ऐं तव्हांखे फॉर्म फिल करणु अची चुको हूंदो, चालान बि डाउनलोड करणु अची चुको हूंदो। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। इंशाल्लाह असां हाणे नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।